नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर का खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका खैरपुर के सदर हाजी इमाम बख्श फिलपोटो के तावन से फातमीद फाउंडेशन खैरपुर पारा फिलपोटो हाउस खैरपुर में कोरोना वायरस के एहतियाती तदाबीरन के मद्देनजर रखते ब्लड कैंप इनेकाद किया वियो। ब्लड कैंप में खून जो अतियो ॾियण लाइ फंक्शन लीग तालका खैरपुर से ताल्लुक रखंदड़ नौजवान वडे तादाद में पिण शिरकत कई। इन मौके ते कोरोना वायरस का बचाव लाइ एहतियाती तदाबीरन ते सख्ती से अमल कंदे तमाम नौजवान के 3 फुट फासलन ते विहारियो वियो। हैंड क्लैप्स मास्क और सैनिटाइज लगाइण बाद रत जो अतियो ॾियण लाइ संदसि के बेड ते आंदो वियो। इन मौके ते मुस्लिम लीग फंक्शनल तालका खैरपुर के सदर हाजी इमाम बख्श फिलपोटो और अब्दुल गनी फिलपोटो अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो है त कोरोना वायरस का बचाव लाइ लगायल लॉकडाउन के करे थिलस्मिया जी मरीजन के रत न मिलण की वजह से शदीद मुश्किलातन से मुंह ॾियणो पइजे थो। जै बाद फिलपोटा हाउस ते ब्लड कैंप जो इनेकाद कियो वियो है। वधीक खबरन ऐं तफ़सील जे लाइ विजिट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।